वकुल्लु मुहदसतिन बिदअह वकुल्लु बिदअतिन ज़लालतिन वकुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सनुरीहिम आयातिना फिल आफाक़ि व फ़ी अनफुसिहिम हत्ता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़्क़। अवलम यक्फ़ि बिरब्बिका अन्नहु अला कुल्लि शैइन शहीद। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जी अज़ीम किताब कुरान मजीद जी सूरह फुस्सिलत जो हिकिड़ी आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन आयत मुबारका में पंहिंजी हकीकत ऐं रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात मञराइण जे लाइ दुनिया जे अंदर ज़मीन ते आसमाननि में अल्लाह रब्बुल इज़्ज़त खोड़ सारियूं निशानियूं पंहिंजे मख़लूक़ खे पंहिंजे बाननि खे ॾेखारियूं आहिनि तां त उहे इंसान दुनिया में जेके चवनि था त असां क़ुरान त पढ़ियो ई न आहे या क़ुरान पढ़ियल ई कोन आहियो, अल्लाह जे प्यारे पैगंबर इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अहादीस मुबारका पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जा हिकमत भरिया ॿोल फरमान उन्हनि खां बि अणवाक़िफ़ आहिनि। उहे माण्हू बि इन ई उज़र जे बुनियाद ते आज़ाद नथा रही सघनि, छाकाणि त अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जे अंदरि पंहिंजूं निशानियूं पंहिंजी कुदरत ऐं अल्लाह जे कुदरत जा कमाल आसमाननि जे सूरत में, ज़मीननि जे सूरत में, इंसाननि जे सूरत में, अल्लाह जी खोड़ सारी मख़लूक़ जे सूरत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे बाननि खे ॾेखारिया आहिनि त तव्हां इन्हनि खे ॾिसी इन्हनि में ग़ौर फ़िक्र करे इन ई नतीजे ताईं आसानी पहुची सघो था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे ऐं अल्लाह जी ज़ात हक़ आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अज़मत, अल्लाह जो जलाल, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शान, रब्बुल आलमीन जो मक़ाम अल्लाह जे मख़लूक़ मां बि तव्हांखे मालूम थिए थो। जीअं रब्बुल आलमीन हेॾी सारी मख़लूक़, हेॾी सारी काइनात पैदा कई आहे, उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ुदि केतिरो ताक़तवर हूंदो, उन रब जी अज़मत केतरी आला होंगी, बुलंद होंगी।
इन ही ॻाल्हि जो तव्हां अंदाज़ो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन हदीस मां लॻाए सघो था। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो गुनाहगार मुंहिंजे उम्मत जो जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त समूरी मख़लूक जे साम्हूं ज़ाहिर कंदो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे उन जे साम्हूं उन जे गुनाहनि जा 99 रजिस्टर 99 दफ़्तर खोले उन जे साम्हूं रखिया वेंदा ऐं उन बाने खां 4 सवाल पुछिया वेंदा। हल तुनकिरु मिन हाज़ा शै'a बाना ॾे ख़बर पंहिंजे हिननि गुनाहनि मां कंहिं हिकिड़े गुनाह जो इनकार करींदो। हल ज़लमक कतबती अल हाफ़िज़ून छा मुंहिंजा जेके मुहाफ़िज़ फ़रिश्ता मलाइक तुंहिंजे मथां मुक़ररु हुआ जिन तुंहिंजूं नेकियूं बि लिखियूं तुंहिंजा गुनाह बि लिखिया उन्हनि मलाइकनि तोसां ज़ुल्म त कोन कयो आहे तोसां ज़्यादती त कोन कई आहे। हर सवाल के जवाब में इहो गुनाहगार चवंदो ला या रब न मुंहिंजा परवरदिगार न हिननि गुनाहनि मां कंहिं गुनाह जो इनकार करण जी ज़रूरत करियां थो छाकाणि त जंहिं गुनाह खे ॾिसां थो उहो मुंहिंजो कयल आहे ऐं न वरी अल्लाह तुंहिंजे मलाइकनि मुंहिंजे मथां को ज़ुल्म कयो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो हल लक उज़रुन माना तो वटि को उज़र को बहानो इन्हनि गुनाहनि जे करण जो इन्हनि गुनाहनि जे सज़ा खां बचण जे लाइ तो वटि को उज़र आहे। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उहो गुनाहगार चवंदो ला या रब न मुंहिंजो मालिक मूं वटि को उज़र बि कोन्हे। अल्लाह ताला चौथों सवाल पुछंदो हल इंदक हसना गुनाहगार ॾे ख़बर तो वटि का नेकी आहे तो का नेकी कई हुजे तोखे पंहिंजी नेकी यादि आहे चवंदो ला या रब न मुंहिंजा मालिक मूंखे मुंहिंजी का नेकी बि यादि कोन्हे। अल्लाह जी अज़मत ॾिसो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो पाननि सां प्यार ॾिसो। क़ुरान तो फरमाए आसाहुल्लाहु व नसू दुनिया जे अंदरि इंसान केतिरा गुनाह करे विसारे छॾीनि था केतिरियूं नेकियूं करे विसारे छॾीनि था पर वो मालिक जंहिं हिन इंसान खे पैदा कयो आहे हिन हर हरकत खे महफ़ूज़ करे पियो हर अदा हिन बाने जी महफ़ूज़ आहे। रब्बुल आलमीन वटि रब फरमाईंदो बाना इंदना हसना असां वटि तुंहिंजी हिकिड़ी नेकी महफ़ूज़ आहे। बिल इख़्तिसार जॾहिं तुंहिंजे गुनाहनि जी तौर थींदी तुंहिंजे हिन 99 दफ़्तरनि जो वज़न थींदो तॾहिं तूं साईं जे वटि तौर जे टाइम ते हाज़िर थी जा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था तॾहिं इहो गुनाहगार चवंदो मा हाज़िहिल बिताक़ा मिन हाज़िहिस सिजिल्लात इलाहुल आलमीन ही 99 दफ़्तर हिकिड़ो दफ़्तर हद निगाह ताईं पकड़ियल आहे ही नंढड़ी पर्ची जंहिंमें मुंहिंजी नेकी लिखियल आहे इन जो मुक़ाबिलो इहे 99 दफ़्तर छा कंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पर जॾहिं हिन गुनाहगार खे साइमी मीज़ान वटि हाज़िर कयो वेंदो तौर कई वेंदी हीअ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी क़ाइमु कयल मीज़ान आहे साइमी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था फताशत सिजिल्लात वसक़ुलतिल बिताक़ा नतीजो छा निकिरंदो इहा नंढड़ी पर्ची जंहिंमें हिन गुनाहगार जी नेकी लिखियल आहे इन पर्ची वारो पासो ॻरो थींदो ऐं 99 दफ़्तरनि वारो पासो हल्को थी वेंदो। इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो सबबु बयानु कयो पाण फरमायो छाजे करे इहा पर्ची जंहिंजे अंदरि लिखियल आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ऐं गवाही ॾियां थो अल्लाह खां सवाइ केर बि इबादत जे लाइ कोन्हे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा जेके जुमिला चया हिकिड़ो जुमिलो इंतिहाई अज़ीम अल्लाहु अकबर इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ला यस्कुलु मा इस्मिल्लाहि शैउन बज़ाहिर इंसान जो अक़िल त ईअं थो चवे त हेॾा सारा गुनाह हेॾा सारा दफ़्तर वॾा इंसान जे गुनाहनि जा हीअ हिकिड़ी पर्ची ॻरी छो थी आहे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन पर्ची में अल्लाह जो नालो लिखियल आहे ऐं अल्लाह जे नाले खां का बि शइ ॻरी कोन्हे। अंदाज़ो लॻायो तव्हां जंहिं रब जो नालो एतिरो ताक़तवर हुजे 99 नालनि मां हिकिड़ो नालो जंहिंजो एॾो ताक़तवर हुजे जेको 99 दफ़्तरनि खां ॻरो ऐं हिकिड़ो दफ़्तर हद निगाह ताईं पकड़ियल आहे उन रब जी ज़ात केतिरी अज़ीम हूंदी उन रब जी अज़मत केतिरी आला हूंदी उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात केतिरी बुलंद बाला हूंदी जंहिं रब्बुल आलमीन जो
हिकिड़ो नालो एॾो गिरो आहे, एतिरो वज़नी आहे जो 99 दफ़्तर गुनाहनि जा गुनाहगार जा हिकु पासे आहिनि ऐं हिन जो ॿिए पासे ॿी पर्ची में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो नालो आहे। हिन बाने जो तौहीद आहे, अल्लाह जी वहदानियत आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे नाले जे करे इहे 99 दफ़्तर हल्का थी विया ऐं रब जो नालो ॻरो थी वियो। ये अज़मत आहे मुंहिंजी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी, रब जी इहा अज़मत आहे, अल्लाह जो इहो शान आहे। रब्बुल आलमीन दुनिया जे इंसाननि खे दावत फ़िक्र ॾिनी आहे। पंहिंजे अज़ीम किताब क़ुरान मजीद में अल्लाह जे वजूद जा मुनकर इंसान, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अज़मत जे मुनकर इंसान कॾहिं तो दुनिया जे अंदरि गौर कयो आहे? भला दुनिया के न ॾिस, आसमाननि के न ॾिस, ज़मीननि के न ॾिस, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभ खां पहिरीं हिन इंसान खे पंहिंजे वजूद में ॾिसण जी दावत फ़िक्र ॾिए थो। फरमाई जेकॾहिं तो वटि अक़ुल हुजे हा, बसीरत हुजे हा, शऊर हुजे हा, पंहिंजे वजूद ते गौर करी हा, तॾहिं बि अल्लाह जे अज़मत जो इनकार कोन करी हा, रब जे वजूद जो इनकार कोन करी हा, रब्बुल आलमीन जे शान जो इनकार कोन करी हा। पर तो पंहिंजे वजूद ते ई गौर कोन कयो आहे। जेतोणीकि तूं इहो सोचींदो हुजे ऐं दुनिया जो वॾो लिखियो पढ़ियो इंसान आहियां, साइंस में माहिर आहियां, बायोलॉजी में माहिर आहियां, फलाणी शइ में महारत रखां थो, पर जे इंसान जूं नज़रूं पंहिंजे वजूद ते नथियूं वञनि, इन खां वधीक ॿियो अंधो ऐं नाबीन इंसान कंहिंखे चइबो? इन जे करे क़ुरान फरमायो दुनिया में केतिरा अहिड़ा इंसान आहिनि जेके तव्हांखे ज़ाहिरी तौर ते नाबीन ऐं अंधा नज़र अचनि था, पर कुझु उहे बि आहिनि जिन जूं अखियूं दिलियूं अंधियूं थी वियूं आहिनि। उन्हनि जूं दिलियूं अंधियूं आहिनि, उन्हनि खे नज़र कुझु कोन पियो अचे, उन्हनि खे सम्झ में कुझु कोन पियो अचे, उन्हनि जूं दिलियूं अंधियूं थी वियूं आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा दावत फ़िक्र ॾिनी अहले ईमान खे, अहले इस्लाम खे, पूरी दुनिया जे इंसाननि खे त कम अज़ कम पंहिंजे वजूद में त गौर करियो। अल्लाहु अकबर। रब्बुल आलमीन छा थो फरमाए? फरमाई सनुरीहिम आयातिना फिल आफाक़ि व फी अनफुसिहिम हत्ता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारींदसि आसमाननि में, ज़मीननि में, इंसान जे वजूद में, हत्ता यतबय्यन लहुम अन्नहुल हक़, एसिताईं जो इहा ॻाल्हि वाज़े थी वेंदी त हक़ीक़ी माबूद सिर्फ़ु अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे, हक़ीक़ी ख़ालिक़ रब आहे। अवलम यक्फ़ि बिरब्बिका इन्नहु अला कुल्लि शैइन शहीद। माना छा वो रब तुंहिंजे लाइ काफ़ी कोन्हे जेको हर शइ जे मथां गवाह आहे? अल्लाह खां का बि शइ लिखियल कोन्हे। छा तो इंसान जे लाइ उहो रब्बुल आलमीन काफ़ी कोन्हे? रब्बुल आलमीन बे मक़ाम ते क़ुरान करीम में फरमायो वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून। ओ दुनिया जा इंसानो, पंहिंजे वजूद में तव्हां गौर फ़िक्र छो नथा करियो? अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे कीअं पैदा कयो आहे? तव्हां छा हुयो? कीअं इन मंज़िल ताईं पहुता आहियो? इन मक़ाम ताईं पहुता आहियो? उन रब्बुल आलमीन खे सुञाणण जे लाइ, रब जी मारिफत हासिल करण जे लाइ पंहिंजे वजूद में गौर फ़िक्र करियो। कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हल अता अलल इंसानि हीनुम मिनद दहर लम यकुन शैय्यन मज़कूरा। ओ इंसान अल्लाह जे अज़मत जो इनकार करींदो, रब जे साम्हूं झुकण खां इनकार करींदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे मुश्किल कुशा मञण खां इनकार करींदो। हल अता अलल इंसानि हीनुम मिनद दहर लम यकुन शैय्यन मज़कूरा। छा तुंहिंजे मथां उहो दौर कोन आयो हो, उहो वक़्तु तुंहिंजे मथां कोन्हे गुज़रियो जो तूं कुझु बि कोन में तुंहिंजो केरु नालो बि वठण वारो कोन हो? तुंहिंजे अम्मा अब्बा जी शादी बि थी वई हुई, निकाह बि पढ़जी चुका, घर जे अंदरि इज़्दिवाजी ज़िंदगी बि गुज़ारे रहिया हुआ, पर उन्हनि खे तुंहिंजे अचण जी ख़बर ई कोन हुई, तुंहिंजो वजूद ई कोन हो, तुंहिंजो कंहिंखे नालो ई कोन थिए आयो। अॼु दुनिया जे अंदरि अल्लाह तोखे इज़त ॾिनी आहे, रब पैदा कयो आहे, इन मक़ाम ते पहुचायो आहे, त वरी उन रब्बुल आलमीन जे ख़िलाफ़ पंहिंजे ज़बान खे इस्तेमालु करी, जेका ज़बान रब तोखे ॾिनी आहे, उन्हनि अखियुनि खे इस्तेमालु करी जेके रब तोखे ॾिनियूं आहिनि, उन्हनि कननि खे इस्तेमालु करी रब जे ख़िलाफ़ जेके रब्बुल आलमीन ॾिनियूं, उन्हनि हथनि खे इस्तेमालु करी जेके हथ रब्बुल आलमीन तोखे ॾिना आहिनि। तूं त उहो है जो तुंहिंजो केरु नालो वठण वारो ज़मीन ते कोन हो। रब्बुल आलमीन तोखे पैदा फरमायो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोखे पैदा फरमाए हिन मंज़िल ते पहुचायो आहे। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह वाक़िआ जे अंदरि सवाल करे थो दुनिया जे इंसाननि खां,
फरमाई नहनु खलकनाकुम फलौला तुसद्दिकून अफरअयतुम मा तुमनून अम अंतुम तखलुकूनहु अम नहनुल खालिकून। ओ दुनिया जा इंसानो, नहनु खलकनाकुम, असां तव्हांखे पैदा कयो आहे, पोइ तव्हां मञियो छो नथा? नहनु खलकनाकुम फलौला तुसद्दिकून अंतुम तखलुकूनहु अफरअयतुम मा तुमनून। वो पानी जो कतरो जेको औरत जे रहम में तव्हांजे जिस्म मां वञे थो, अंतुम तखलुकूनहु अम नहनुल खालिकून। उन पानी जे कतरे के पैदा करण वारो केरु आहे? तव्हां पाण खुद पैदा थिया आहियो या तव्हांखे कंहिं ॿिए पैदा कयो आहे? अंतुम तखलुकूनहु, तव्हां उन पानी जे कतरे के पैदा करियो था या अल्लाह रब्बुल इज्जत जी ज़ात उनखे पैदा करे थी? रब्बुल आलमीन फरमाए अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन फइज़ा हुवा खसीमुम मुबीन। फरमाए पानी जेके गंदे कतरे मां हिन इंसान खे पैदा कयम, हाणे ही पतरो झगड़ालू थी पियो आहे, अल्लाह जे ख़िलाफ़ पियो ॻाल्हाए। वज़रब लना मसलन व नसिया ख़ल्क़ा, असांजे लाइ को मिसाल बयान करे पंहिंजे तख़लीक़ खे विसारे छॾियई त रब्बुल आलमीन हिन इंसान खे कीअं पैदा कयो आहे, इन पानी जे कतरे मां रब्बुल आलमीन कीअं पैदा कयो इंसान खे। अॼु दुनिया में ॾिसंदा आहियूं बाज़ारनि में शहरनि में माण्हू हिकिड़ी जॻह ते हुजूम थी मेड़ थी गॾिजी वेंदा आहिनि, छाजे करे? बाबा हिकु मदारी पंहिंजो कर्तव्य ॾेखारे। दुनिया हैरान थी वई, धंधे आङुरियूं अची वयूं, मदारी कर्तव्य ॾेखारे, डोड़ी मां नांग पियो ठाहे, पाणी मां रत पियो ठाहे। अल्लाह